इस्लामाबाद वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी बिजली जे विच कंदड़ कंपनियुनि खे स्मार्ट मीटर्स लॻाइण जो कमु जल्द मुकमल करण जी हिदायत कंदे चयो आहे त ओवर बिलिंग कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। ओवर बिलिंग में मुलविस ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि बिजली जी विच कंदड़ कंपनियुनि जी कारकर्दगी जी जाइज़े बाबति इजलास थियो, जंहिंमें लाहौर इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी, पिशावर इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी ऐं फैसलाबाद इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी जे मामलनि ते गौर वीचार कयो वियो। इजलास दौरान वज़ीर आज़म खे तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई ऐं इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु हुयो त स्मार्ट मीटर्स लॻाइण जो कमु जल्द मुकमल कयो वञे त जीअं बिल्डिंग निज़ाम में शफ़ाफ़ियत आणे सघिजे। ओवर बिलिंग कंहिं बि सूरत क़बूल न आहे। मुलविस ऑफिसरनि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई थींदी। संदसि चवणु हो त बिजली चोरी जी रोकथाम जे लाइ जोगा क़दम खयां वञनि। चोरी जी रोकथाम जे लाइ जोगा क़दम खयां वञनि। वज़ीर आज़म बिजली जी विच कंदड़ कंपनियुनि जी चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसरनि जी मुक़ररीन में सुस्ती ते ॻणती जो इज़हार कंदे हिदायत कई त इंतिहाई शफ़ाफ़ अमल ज़रिए कंपनियुनि जा चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसरनि जी मुक़ररी जल्द मुकमल कई वञे। शहबाज शरीफ जो चवणु हो त बिजली विच कंदड़ कंपनियुनि में अफ़रादी क़ुवत जी भर्ती मेरिट जी बुनियाद ते कई वञे। नेपरा जो ॾिनल टारगेट समूरा वसीला क़त पाता वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।